22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा अयोध्या में होगी, लेकिन श्री राम ज्योति उस दिन शाम को देश के घर घर में जलेगी, हर मंदिर में जलेगी। पूरे सद्भाव के साथ श्री राम ज्योति जले, ये संदेश आपको अपने क्षेत्र में हर घर में पहुंचाना है और पक्का करना है कि हर घर में शाम को राम ज्योति जले। सेठ ॿुध, मोदी जी छा था चवनि त 22 तारीख़ वरी ॾियारी। हा वाशु, उहो त आहे न, हर भारतवासीअ खे हिन ॻाल्हि जी ख़ुशी ऐं फ़ख़ुरु आहे त असांजो श्री राम वापसि अची रहिया आहिनि। अरे भाई ॾियारी त थींदी न, असां सभु वापारी पंहिंजे दुकाननि ऐं घरनि में ॾिया ॿारे पूजा करे ॾियारी मल्हाईंदासीं। हा सेठ, उहो त कबो ई, पर सेठ वरी ॾियारी माने वरी बोनस न? हा वाशु, जो न बिल्कुल, वरी ॾियारी माना वरी बोनस, ऐं वरी बोनस माना वरी ॾियारी जी सफ़ाई। तो कम कर, ॿुआरी ऐं कपिड़ो खण ऐं शुरू थी ॾियारी कर, ॾियारी सफ़ाई। सेठ छॾियो न मस्ती, मस्ती छो था कयो? अरे भाई कंहिं शुरू कई? हलो सेठ, पैसा ॾियो त इहा वठी जावां जी 25। 25 ॾिया छो? सेठ 5 तव्हांजे घर लाइ, 5 मुंहिंजे घर लाइ, 5 दुकान लाइ। अरे भाई बाक़ी 10 ॾिया छा कने? सेठ असांजे एरिया में मंदर केॾा आहिनि, हर मंदर में ॾीओ ॿारबो ऐं ॾियारी मल्हाइबी। वाह वाशु, पहिरियों दफ़ो अकुल जी ॻाल्हि कई अथई। वठ पैसा, ठीकु आहे? जल्दी अची। हा साईं। हाँ भाई वाह, जय श्री राम। जय श्री राम।